नाज़रीन तव्हां खे मेड़ खां फैज़ पावर जी रिपोर्ट मुताबिक़ आगाह कंदा हलूं त पंचायत महिला मेड़ जे रिहायशी अशरफ जावरी प्रेस क्लब मेड़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे वालिद साहिब ज़ुल्फ़कार अली जावरी जूं 2 शादियूं आहिनि, जंहिं ते वॾे घर वारी मां असीं पंज भाइर आहियूं, अशरफ जावरी, अरशद अली, ज़फ़र अंसार ऐं अब्दुल्ला जावरी, जॾहिं त बाबा साईं जी ॿी घरवारी परवीन खोसो जेके 2 पुट ख़ालिद जावरी, जावेद जावरी ऐं 2 न्याणियुनि जो औलाद आहे। बाबा साईं पंहिंजी हयाती में पंहिंजी मिल्कियत जी विरासत करे असांजे नंढनि भाइरनि ऐं असांखे मिल्कियत जा हिसा विराए दस्तावेज़ी लिखत पिणु करे ॾिनी आहे ऐं अहिड़े विरासत करे असांजे नंढनि भाइरनि असांखे मिल्कियत जा हिसा विराए दस्तावेज़ी लिखत पिणु करे ॾिनी आहे ऐं अहिड़ी विरासत जा दस्तावेज़ असां ॿिन्ही धुरियुनि वटि मौजूदु आहिनि ऐं हाणे असांजी ॿी माउ खे कंहिं वरगलायो आहे, जंहिंखां पोइ हू असां ते मुख़्तलिफ़ कूड़ा इल्ज़ाम मड़े रही आहे, जिन में का बि सदाकत न आहे। अशरफ जावरी वधीक ॿुधायो त असीं कारोबारी माण्हू आहियूं ऐं असांजी नंढी माउ असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे त मूंखे जॻह मां कढनि था, जॾहिं त उहा जॻह उन जे हिसे जी आहे